तंबट वेझो बहारू थाणे जी हद मां वकार पंवर नाले नौजवान गुम वारसन जो एहतजाज। तफ़सीलन मूजिब ॻोठ घंवर पंवर जो रहवासिन चेयरमैन मोहम्मद अली पंवर, रसूल बख्श, नज़ीर अहमद पंवर समेत ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त वकार पंवर शाम जो तक़रीबन 7 बजे मोबलिंग टावर ते ड्यूटी में वेठो हो। उतां गुम थी वियो आहे। रसूल बख्श पंवर मीडिया के ॿुधायो त अचानक मुंहिंजे पुट वकार जी कॉल आई त बाबा कुछ हथियारनि सां माण्हू गेट ते बीठा आहिनि, हेॾां जल्दी अचो। जॾहिं असां उते पहुतासीं त वकार उते मौजूद न हो ऐं असां बहारू थाणे ते पहुची इतलाउ ॾिनो, पर पुलिस असांजो तदारुक न कयो ऐं एसएचओ बहारू असांजी फोन न खईं। असां एसएसपी खरपुर खे पुरज़ोर अपील था करियूं त असांजो छोकिरो बाज़ियाब कराए असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। ज़रियनि मूजिब वकार पंवर खे लाशारी जे फर्म पुलिस गिरफ़्तार कयो आहे। होॾां बहारू थाणे ते मुक़रर एसएचओ रफ़ीक सीलरो मौक़ुफ़ ॾियण खां जवाब ॾेई छॾियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।